तबलीगी मरकज़ घोटकीअ में तरसियल 126 तबलीगियन मां बिन खे कोरोना जो शक ज़ाहिर थियो आहे। घोटकीअ में तरसियल 126 तबलीगियन मां बिन जी कोरोना रिपोर्ट मुबैना तौर पॉजिटिव अचण बाद खेनि DHQ अस्पताल मीरपुर माथेलो जे आइसोलेशन वार्ड में दाख़िल कयो वियो आहे। DHQ अस्पताल जे डॉक्टर एजाज अहमद पिताफी ॿुधायो त बोनेर जे रहवासी फ़कीर मोहम्मद पठान ऐं पंजाब जे बखर जे रहवासी मोहम्मद हाशिम जी आगा खान लेबोरेटरी कराचीअ में मोकिलियल कोरोना जी रिपोर्ट पॉजिटिव आई आहे, जंहिंजो इलाज शुरू कयो वियो आहे। तालका अस्पताल जे MS डॉक्टर अरबाब मलिक ॿुधायो त ॿिन्ही तबलीगियन जी रिपोर्ट पॉजिटिव न बल्कि डिटेक्टिव आई आहे। हुन चयो त सिर्फ़ गले वारे सैंपल जी रिपोर्ट पॉजिटिव आई आहे। हुन चयो त रिपोर्ट में वाज़े लिखियल आहे त ॼाणायल मरीज़नि जूं रेडियोलॉजी ऐं ॿी लेबोरेटरी प्रोसेस पूरी कई वञे, जंहिंमें मरीज़नि जूं एक्सरे, CBC, CT स्कैन समेत ॿियूं टेस्टूं कयूं वेंदियूं। उन्हनि टेस्टनि बाद मरीज़नि जे कोरोना वायरस बाबति पॉजिटिव ऐं नेगेटिव हुजण जो फ़ैसिलो करे सघिजे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk